नाज़रीन अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। नुक़्ते तव्हांखे मटियारी खां ख़बर ॾींदा हलूं त पूरे सिंध जीअं मटियारी में भी फारवनि जो फसल लहण शुरू थी वियो आहे। फारवनि जे फसल लहण खां पोइ आबादगारनि में सुराही फारवो अनमोल मेवो आहे जंहिंजो ज़ाइक़ो ॿियनि मेवनि खां अलॻि आहे। इलाइक़े वासियुनि जो चवणु आहे असां हिन मेवे खे पोखण जे लाइ पाणी जी खोट आहे। वाराबंदी सबबु असांखे ॾुखियाइयूं पेश अची रहियूं आहिनि। फारवनि जे आबादगारनि जो चवणु हो फारवनि जे फसल लहण शर्त दोस्तनि अज़ीज़नि खे फारवा ॾियण जा तोहफ़ा मिलण शुरू थी विया आहिनि। ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त ज़राअत खातो ऐं हुकूमत सिंध तरफ़ां इन खे ध्यानु ॾिए त सिंध में फारवनि जो फसल बचाए ऐं आमदनी कमाए सघिजे थी। फारवनि जो फसल सिंध में लहण शुरू थी वियो आहे ऐं हीअ तक़रीबन अप्रैल खां वठी जून जी पछाड़ी ताईं सिंध में जे मार्केट में दस्तियाब हूंदो आहे। पर हिते जेको लोकल वापारी हितां जे आबादगारनि खां हिते जेको ज़मीननि मां खणी रहिया आहिनि उहो नहायत ई घटि मुआवज़ो ॾेई रहिया आहिनि। तक़रीबन 60 रुपए खां 80 रुपए किलो ताईं हिते लोकल वापारी आबादगारनि खां वठी रहियो आहे। जॾहिं त मार्केट में उहो साॻियो आहे जेको मेन वापारी जेको आहे वॾो वापारी जेको आहे सो तक़रीबन 200 रुपए ताईं हिते सेल करे रहियो आहे। जॾहिं त जेका हिते जे जेका मंडी आहे हिसाब हितां खां परे हुअण जे करे तव्हांजे आबादगारनि खे उन फारूए जी रसद मंडी ताईं न पई सही नमूने सां मिली सघे। ऐं उन खां अलावा हिते जे आबादगार सां इहो ॿियो मसइलो इहो बि आहे त पुछड़ीअ में पाणीअ जी जेका खोट आहे टिल ताईं जेका पाणी जी रसद न पई पहुचे जिन करे आबादगार जेको सो बोरिंग ट्यूबवेलनि जे ज़रिए पंहिंजे फारूए जे फसल खे पचाए रहिया आहिनि। इहो बि हिकिड़ो इज़ाफ़ी ख़र्चु उन्हनि जे लाइ आहे। त ज़रूरत हिन ॻाल्हि जी आहे त ज़रायत खातो सिंध ऐं जेके आबादगार तंज़ीम आहिनि त हिन मेन फसल फारूए जे लाइ अघु ऐं मंडी ताईं रसद ऐं इन जेके आबादगारनि जा मसइला उन लाइ सोचे त जीअं आबादगारनि जो ही जाइज़ मसइला हल थी सघनि। फारवे जो फसल सिंध जे लाइ हिकिड़ो माना कुदरत जे तरफ़ां अनमोल तोहफ़ो आहे। जॾहिं त ही केतिरे ई कंहिं वक़्त में घणो पोखियो वेंदो उहो उन जे करे जो इन जो अघु रेट ऐं पाणी जूं सहूलियतूं मुहैया आहियूं। हींअर उन जा अघु जेको आहे सो वापारी घटि अघ ते वठी वधीक अघ में जेको फ़रोख़्त कनि था। जॾहिं त हींअर इहो फसल असांजे इलाइक़े में क़िस्मती को वरले माना जेको आहे सो ॾिठो वञे थो। हाणे इन जेको फसल जी ज़वाल पज़ीर थी इन फसल ज़वाल पज़ीर थी रहियो आहे। जॾहिं त ॾिठो वञे त हुकूमत ऐं ज़रायत खाते खे सोचणु खपे त हिन फसल खे हथी वठराए ऐं जेके हिन जा मुनासिब अघु जेके आबादगारनि खे ॾियारे त जीअं ही वधि में वधि फसल ॿीहर पोखे सघिजे। छा आहे जो ही मेवो सिहत जे लाइ इंतिहाई मुफ़ीद शइ आहे ऐं माण्हू जेको गर्मियुनि में वधि इस्तेमालु कनि था इहा ॾाढी सुठी बहितर शइ आहे। जी फारवा हींअर फारवनि जो मौसम आहे। फारवा लही विया आहिनि। असुल में जेको आहे पाणी न हुजण जे करे फारवा तमामु घटिजी विया आहिनि। छो जो पाणी आहे ई कोन। पहिरीं त तक़रीबन 100 एकड़ जेको आहे फारवा पोखिया वेंदा हुआ। हींअर पाणी जे खोट जे वजह सां एकड़ ॿेकड़ को फसल पोखियल आहिनि। उन जे करे जेको आहे आबपाशी खातो आहे या ॿिया जेके असांजा अमलदार आहिनि उन्हनि खे इहो ई अपील कंदासीं त ख़ुदा पुछड़ी में पाणी पहुचाइनि जीअं असां जेको आहे फारवा पोखे सघूं। महिरबानी। हा ही फारवनि जो फसल जेको आहे सिंध जो हिकिड़ो नायाब क़िस्म जो हिकिड़ो मेवो आहे ऐं हींअर जेको असांजे हिते इन इलाइक़े में तमामु ज़वाल पज़ीर आहे। जिन जो जेको अॻे हज़ारनि एकड़ में फारवनि जा बाग हूंदा जेको हींअर एकड़ ॿेकड़ को आहे किथे एकड़ किथे 2 एकड़ तमामु जेको आहिनि जी माना हींअर सम्झो त मुंहिंजा आख़िरी स्टेज आहे जेको उन में ई फारू हले पियो। उन जा सबबु इहे आहिनि त हिकिड़ो त जेको असांजो ज़रई खातो आहे एग्रीकल्चर उन जो बि ध्यानु कोन्हे को उन जा जेके रिसर्च जा इदारा आहिनि उहे सिर्फ़ु ऑफिसर ताईं महदूद आहिनि। ॿियो त जेको पाणी जो हिते वॾो फुक़दान आहे। पाणी कोन्हे को। पाणी जेका पुछड़ जूं ज़मीनूं आहिनि उन्हनि में पाणी पुॼे कोन थो ऐं उन में जेके फारवनि जा बाग आहे उहा तबाह थी वियल आहे। उन में ज़मीनदारनि खे बि कापारी धक लॻो आहे। ॿियो जेको फारवे जो जेको मंडी में खणी वञनि था हितां दलाल जेके वठंदा जेके वापारी आहिनि हिते घटि रेट में वठंदा उते मथे वधीक रेट में खपाईंदा। हिते जेके असांजा मक़ामी माण्हुनि जे इतफ़ाक़ सां उते सभु मंडी में खणी वेंदा आहिनि। उते मंडी में एतिरो रश आहे ऐं एतिरी माना हुन में थींदो आहे सिस्टम जो माण्हू परेशान थी वञे हलो। ऐं सिंध हाई कोर्ट बि इहो चयो त मंडी तव्हां ॿाहिरि कढो जेका न्यू हैदराबाद सिटी भैंस कॉलोनी नई ठही आहे उन ते बि माना हाई कोर्ट जे हुकुम ते बि को अमल कोन्हे थियो। उहा मंडी जेका हैदराबाद में आहे उहा हुते 5 जॻह ते बहाल आहे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़